नैना हाणे हिम्मत कर, उथी त अॻिते वधण जी कयो। न मूसा, न मां हाणे हिक विख भी नथी हली सघां। नैना नैना हे तू छा पे थी चवीं? रात जे अंधेरे जो फ़ाइदो वठी असांखे हितां निकिरणो पवंदो। नैना जेकॾहिं सिज उभरी वियो त नवाब जा माण्हू चइनी तरफ़नि खां पाण खे फिरी वेंदा ऐं पाण ॿई हिते मारिया वेंदासीं। उन करे चवां थो त पाण खे हितां हिन महिल निकिरणो पवंदो। हाणे मूं में हलण जी साप नाहे रही। सॼो ॾींहुं बुख थी हलियाऊं। जेका थोरी घणी ताक़त हुई सा बि ख़तम थी वई। जेकर अॼु राति ते आराम कयोसीं अॻिते हलण जहिड़ा थींदासीं। त पोइ ठीकु आहे नैना, तू कुछ टाइम हिते वेह, पोइ पाण अॻिते निकिरूं था। मालिक भलाई कंदो। मूसा, छा असां हितां ज़िंदा निकिरी वेंदासीं? तू परेशान न थी नैना, जिंदगी जो मालिक मुझो रब है। जेकॾहिं पुॼी नथी अचे न त पोइ पाण खे केर बि नथो मारे सघे। तोसां गॾु जीअण जी उम्मीद हुई, पर हाणे तोसां गॾु मरण में फ़खुर कंदसि। नैना ख़बर नाहे त असांजे मुक़द्दर में अलाए छा आहे लिखियो। बस हाणे किस्मत ते छॾियूं था। ॾिसूं असांजी किस्मत असांखे काथे थी खणी हले। मूसा हिते ई किथे लिखियल आहे। काथे हू रात जो फ़ाइदो वठी अॻिते त न निकिरी वेंदा। कल रात खां पिया मूसा खे डोड़ायूं, अॼु पूरो ॾींहुं गुज़री वियो आहे। जॾहिं असां में हिकु विख खणण जी ताक़त न आहे रही त पोइ मूसा हितां किथे निकिरी सघे? हा शो सही तो चवीं। मूसा किथे न किथे आराम कंदो हूंदो। असां सां गॾु बि धड़ हमरान जो आहे। सुबुह जो सिज उभरंदो, चारों तरफ़ां घेरे छॾींदासीं। पोइ मूसा खे कंदासीं विच में। पोइ जंहिंखे बि नज़र ईंदो न मूसा खे उते ई पूरो करे छॾींदासीं। नवाब खान त हिते पूरे ॻोठ खे गॾु कयो। हे त मूसा खे करे छॾींदा। इन्हनि सभिनी कमीणनि खे हिकिड़ो हिकिड़ो करे मार निभागे पदो छो लाए। जेकॾहिं हुते ई गोली हणी छॾियांसि त हिते अचण जी ज़रूरत न पवे। पर ख़ैर केतिरो भॼंदो। मूसा खे छॾण वारो त मीर बि आहे। बुख ते केतिरो लॻाईंदो। पर ख़ैर नेठ त साणो थी किरंदो। पोइ बथा थी चवंदो सा त मीर जो मौजू गोलीअ खां वधीक घाव ॾींदो आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।